अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे कंदा ताकि तव्हांखे लेटेस्ट ड्रामनि जे बारे में न्यूज़ तव्हांखे मिलंदी रहे। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामा जे डायरेक्टर इहो तस्वीरूं वायरल कंदे इहो पिणु ॿुधायो आहे त खेरू कुलसुम खे मोटरसाइकिल ते वठी वेंदो आहे। जॾहिं त कुलसुम जा भाइर उते पहुची वेंदा आहिनि ऐं हिन ड्रामे में हिकु वॾो नओं मोड़ अची वियो आहे ऐं उहे कुलसुम खे तशदुद करे पंहिंजे घर वठी वेंदा आहिनि। जॾहिं त हिते हूअ ख़ुदकशी करण जी पिणु कोशिशि कंदी आहे पर उन में नाकाम रहंदी आहे, छाकाणि त उठे वारा हिकु वॾा ज़ालिम क़िस्म जा इंसान आहिनि ऐं हू खेॾू खे पिणु अधमो करे छॾींदा आहिनि। जॾहिं त ड्रामे में खेॾू जो बचणु नामुमकिन ॿुधायो पियो वञे डायरेक्टर पारां ऐं हिन ड्रामे में तमामु घणी कास्ट आहे, तमामु वॾी। जॾहिं त खेॾू ते तमामु घणो तशदुद करे हुनखे अधमो पिणु कयो वेंदो ऐं कुलसुम जेका पंहिंजी ज़िंदगी खे दाव ते लॻाईंदी आहे उन में पिणु नाकाम रहंदी आहे ऐं ओठे जे ज़ुल्म जी लपेट में अची वेंदी आहे। वधीक ख़बरनि वधीक ड्रामनि जी ख़बरनि ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा।